अस्सलाम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में भलीकार आऊँ आया यासिर अहमद। हमको स्टूडियो में ज्वाइन कंदा सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, अॼु जेका समात रथियल हुई सुप्रीम कोर्ट जी, जंहिंमें उम्मीदूं हुयूं काफ़ी, माना ऑपोजिशन खे बि गवर्नमेंट खे बि त कुझु साम्हूं ईंदो, पर अॼु बि जेको आहे उहो साम्हूं न अची सघियो। डिस्कशन त तवील थियूं पर समात वरी सुभाणे ताईं मुलतवी थी। जी, काफ़ी आइनी ऐं क़ानूनी माहिरनि खे कल्ह ई उमेद हुई त कल्ह, छाकाणि त आर्तवार वारे ॾींहुं सुप्रीम कोर्ट पंहिंजो इजलास घुराए वरितो, सो मोटो कयो, त उमेद हुई त को शॉर्ट ऑर्डर अची वेंदो। कल्ह बि न आयो, वरी अॼु शायदि सुबुह जो चयो बि वियो त शॉर्ट ऑर्डर मुनासिबु फ़ैसिलो अॼु करे वठंदा जज साहिबान इहो ॿुधायो, पोइ वरी मुलतवी थी वियो सुभाणे ताईं। हाणे ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजे लाइ त हीउ जेको फ़ैसिलो त हाणे अदालत सगोरी जेको बहितर ज़ाहिर अदालत सगोरी करिणो आहे, इस्तेकाक आहे हुननि जो, पर मुंहिंजे लाइ टाइम इम्पॉर्टेंट आहे। मूं कल्ह बि तव्हांखे चयो त 72 कलाक हिन मुल्क लाइ तमामु इम्पॉर्टेंट आहिनि, त कल्ह खां वठी अॼु ताईं सम्झो त पाण 24 कलाक गुज़ारे आयासीं। जी हा। हाणे वरी अगरि हीउ फ़ैसिलो, अगरि उहो त अदलिया जी मर्ज़ी आहे, अगरि सुभाणे ताईं आयो त हीउ पोइ 48 कलाक थी वेंदा। उमेदु आहे त हीउ 48 कलाक में थी वञे या पोइ 72 कलाकनि में, छाकाणि हिन खां वधीक हिन मुल्क में ही जेतिरी हींअर अनसर्टनिटी, ग़ैर यकीनी आहे। इमरान ख़ान साहब कोशिशि करे पियो त लीगल हुन में मुंझाइण लाइ हू वधीक फ़ैसिला कंदो वञे पियो। अॼु हुन निगरान वज़ीर आज़म तौरु बि अॻूणे चीफ जस्टिस गुलज़ार खे नॉमिनेट करे छॾियो आहे, यानी हू पंहिंजा स्टेप्स वधाईंदो वञे पियो। ऐं पोइ वरी अॼु शायदि इफ़्तार खां पोइ हींअर केॾीमहिल शायदि एहतिजाज बि कंदो चौक में पाण। हाणे हुनजे चवण ते माण्हू नौजवान जेको 2 ॾींहंनि खां चए पियो नौजवान निकल आहे, आवाम रोडों पे निकल आहे, आवाम त रोडनि ते कोन थो निकिरे, अॼु शायदि हू पाण निकिरंदो। त शयुनि खे हू त जेतिरो टाइम गुज़रे पियो, अच्छा मईशत ऐं बार बार चयां पियो असांजी बिगेस्ट विक्टम आहे हिन में। सो टाइम एवरी सेकेंड एंड एवरी मिनट विच इज़ पासिंग, जेको सेकेंड मिनट पास थिए पियो, उहो मुल्क लाइ हिकिड़ी हिन बहरानी कैफ़ियत, जेका आइनी बहरान आहे, हिन में दुबण में फासंदो वञे पियो मुल्क। ऐं हुनजो जेको शुरू में पहिरियों शिकार थियनि पिया, मईशत शिकार थिए पई, असांजे फॉरेन पॉलिसी, फॉरेन अफेयर्स मुतासिर थियनि पिया, असांजो मुल्क जो इमेज मुतासिर थिए पियो, पर अल्टीमेटली अगरि 72 कलाक ऐं हुन खां वधीक टाइम लॻो को फ़ैसिलो थियण में कंहिंजे तरफ़ां बि, यानी बहरान टरण में, त पोइ थी सघे थो त सिविलियन सेटअप ई हिन जो आख़िरी शिकार थी वञे। जी हा। आख़िरी शिकार पोइ सिविलियन सेटअप ई न थी वञे, जे जमहूरियत लाइ सभु के ओनो आहे उहो फारिग न थी वञे। ॾिसो, अॼु बि कोर्ट में जेका डिस्कशन हुई, आउं सम्झां थो त हिकिड़े नुक़्ते ते जेको अॼु चीफ जस्टिस बंदियाल साहब खयो बि किसो, त डिप्टी स्पीकर जेको ही रूलिंग ॾिनी आहे, ही हिकिड़ो प्रोसीजरल, यानी जेको प्रोसीजरल खे छा चवंदा आहिनि सिंधी में, कार्रवाई जेका आहे उनमें को ही ग़लती थी आहे या ही आइनी मसइलो आहे। मतिलबु ज़ाहिरी तरह ज़ाहिर हो त अदालत सगोरी जो इस्तेकाक, पर पाण जेके लेमैन आहियूं, आउं जेको कानूनदान बि न आहियां, सिधो सिधो आइन में चिटो लिखियलु आहे त स्पीकर खे हुन ही न पियो करे सघे। ऐं स्पीकर ज़ाहिर आहे इहो ओचितो न कयो आहे, अॻु में ई तयारु थियल रूलिंग हुई, इवन जेको आहे एतिरी ज़हमत न कयूं त हुन रूलिंग जेका लिखत में पढ़ी, डिप्टी स्पीकर छा नालो अथसि, कासिम सूरी साहब, जेका रूलिंग पढ़ी, उनमें नालो जेको आहे असद कैसर जो, छा नालो अथसि स्पीकर जो, स्पीकर असद कैसर जो नालो ऐं साइन थियल हुई, पर छाकाणि त हुनजे ख़िलाफ़ नो कॉन्फिडेंस अची वई, त तकड़ में सूरी साहब अची वेठो, त एतिरी चेंज बि न कई, त हेठि नालो पंहिंजो लिखी छॾिया। सो माइंड अप्लाई न थियो आहे। सो ज़ाहिरी तरह त ही स्ट्रेट क्लियर एंड कट हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशनल इशू आहे। जी हा। लेकिन बहरहाल अदालत थी ॾिसूं त असरटन करण में केतिरो टाइम लॻाए थी। अच्छा, पोइ इहो पंहिंजो जेका समात हले थी पई, उन ते काफ़ी हिकिड़ा क्राइसिस क्रिएट थींदा आहिनि। जीअं तव्हां ॻाल्हि कई त प्राइम मिनिस्टर साहब जेको आहे उहो अञा वधीक फॉर्वड हलंदा था वञनि, उहो पंहिंजी शयूं कंदा था वञनि, जेको उन्हनि खे रखियल अञा रहंदो मुश्किलातूं पैदा कंदा था वञनि। पर गॾोगॾु अॼु बिलावल साहब जेको इशू उथारियो, बिलावल साहब नेशनल सिक्योरिटी काउंसिल ते ई सवाल कयो आहे त अगरि जे नेशनल सिक्योरिटी काउंसिल ॾिनो आहे त इहो जेको लेटर आहे जंहिंजी बेस बणाए करे सभिनी खे
खे ऐं आर्टिकल 5 जे तहत पूरो हिकिड़ो वोट ऑफ नो कॉन्फिडेंस रद्द कयो वियो त पोइ क्लियर कट कयो DGISP खे हुननि टैग कयो DGISP खां पुछो आहे त ॿुधायो असांखे त पोइ तव्हां जेको आहे माना हिकिड़ो एजेंसीज़ खे ख़बर न पई एजेंसीज़ चॉकआउट न करे सघियूं अगरि एॾी वॾी का कॉन्स्पिरसी हुई त और 197 मेंबर जेके आहिनि उहे सुप्रीम कोर्ट बि हू जेकी नेशनल सिक्योरिटी काउंसिल जो इजलास हो कमेटी जो उनजा मिनट्स घुराए वरिता आहिनि हाणे मूंखे सम्झायो ॾिसो इहे अलाए छो हिन नुक़्ते ते शायदि किथे बहस थींदो हुजे मूं किथे ॿुधो कोन्हे ऐं अदालत में बि हिन नुक़्ते ते हिकु सिंपल नुक़्तो आहे मञी वठूं त हू लेटर जेको असांजे एम्बेसडर ऐं वॉशिंगटन में जेको अमेरिका जो असांजो सफ़ीर हो उन उहो लेटर लिखियो बराबरि मैमो पाकिस्तान खे मोकिलियो मञी वठूं त उते हू जेको असिस्टेंट सेक्रेटरी अंडर सेक्रेटरी हो अमेरिका अलाए छा नालो बून समथिंग उन इहो चयो धमकी ॾिनी त अगरि इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु माना इमरान हुकूमत न हटी त पाकिस्तान सां तालुकात ऐं हुन सां कशीदा थींदा रिप्रिकशन्स थींदा मञी वठूं सभु कुझु ठीकु आहे सभु कुझु ठीकु आहे मञी वठूं हिकिड़े सेकेंड लाइ मफ़रूज़ जे तौरु ठीकु थियो या असां थोरो गौर मञी वठूं हीउ लेटर ठीकु आहे जेको आहे त हिन लेटर खे तव्हां थ्रेट धमकी चवंदो न या हिनखे साज़िश चवंदो एग्ज़ैक्टली या ॾिसो अहिड़ी धमकियूं त पाकिस्तान खे कई मुल्कनि अॻु में बि ॾिनियूं आहिनि मिसाल जॾहिं यमन में पाकिस्तान पंहिंजी फ़ौज न मोकिली त UAE जहिड़े मुल्क धमकी ॾिनी पाकिस्तान खे त छा धमकी खे साज़िश जो सां ताबीर कजे उहो बि असेंबली में मूंखे सम्झायो न ॾिसो आउं तव्हांखे हिकिड़ी धमकी ॾियां थो यार ये ऐसे तूं करी पियो पोइ ठीकु आहे पोइ ॻाल्हि ॾिसजांइ पोइ मयार न ॾिजांइ ये धमकी पर अगरि आउं हिन कैमरामैन सां ॿियनि सां मिली जुली तव्हांजी हेठि कुर्सी खे जेको आहे आरी सां कपड़ शुरू कया ऐं अहिड़ी कोशिशूं कया त इहा थी साज़िश तव्हांखे किराइण जी मूं अहिड़ो त कुझु कोन कयो मूं तव्हांखे धमकी ॾिनी आहे तव्हां एतिरी ॻाल्हि कयो त अमेरिका धमकी ॾिनी आहे धमकी ऐं साज़िश में फ़र्क़ु त आहे न सर सो साज़िश किथे थी आहे अगरि नेशनल सिक्योरिटी काउंसिल में असांजे जिथे फ़ौजी सरबराहन मौजूदु हुआ ॾिसूं मिनट्स में छा आहे अगरि हुन मिनट्स में हिन लेटर खे थ्रेट धमकी करार ॾिनो आहे त ठीकु आहे अमेरिका धमकी ॾिनी आहे पर धमकी खे साज़िश में अॻिते वधाए वञी चओ था त हाणे ही अपोज़िशन जेको सभु कुझु करे पई इहो अमेरिकी साज़िश आहे यानी उन लाइ तव्हां वटि जवाज़ छा आहे अच्छा उन लाइ जवाज़ पेश कनि था त असां वटि इंफॉर्मेशन आहे त फलाणे अमेरिकी सफ़ीर सां फलाणा माण्हू मिलिया ही अमेरिकी सफ़ीर ऐं अमेरिकी कॉन्सुलेट सां सभई अलाए साफ़ी मिलनि था सॼी दुनिया मिले थी त इन में छा थी वियो भई ही को छा थी वियो सो चवण जो मक़सदु आहे त धमकी खे साज़िश करार ॾिनो पियो वञे आउं चवां थो हिकिड़े मिंट लाइ मञी वठिजे त धमकी आहे पर धमकी आहे न साज़िश न आहे हीअ साज़िश कीअं ऐं पोइ हुन साज़िश में तव्हां चओ त अपोज़िशन लीडर सभु शामिल आहिनि हिन खां अलावा हिकिड़ी ॻाल्हि आहे तव्हां कॉलर आहे छा कॉलर पिया साबिर हुसैन भुट्टो लाड़काना मां जी भुट्टो साहब छा चवणु चाहींदा गुज़ारिश आहे त जेको PDM जो नैरेटिव हुयो त इमरान ख़ान सिलेक्टेड आहे हुनजी हुकूमत ख़तमु थिए ऐं जॾहिं त हाणे हुनजी हुकूमत बि ख़तमु थी चुकी आहे त उन खां पोइ हू एतिरो मायूस छाजे करे आहिनि छा जेको हिननि खे 6 महीना या 12 महीना जो पीरियड मिले हा त छा ही हुन में कुझु कानून साज़ियूं करे ऐं वाक़ई PTI जी गवर्नमेंट जो जेके आहिनि उन्हनि खे ज़ाहिर कंदा छा इहो सबबु आहे जंहिं करे हू वधीक मायूस आहिनि ऐं ॿियो इहो आहे त हिन सॼी जेका बि हिन वक़्तु जेका बि अपडेट आहे त हिन में एस्टेब्लिशमेंट जी जेका ख़ामोशी आहे उनखे तव्हां न्यूट्रल था ॾिसो या वाक़ई हुनजी रज़ामंदी हुन में शामिल आहे महिरबानी ठीकु आहे साईं ॿियो बि कॉलर सरफराज़ हुसैन लगारी हैदराबाद मां जी लगारी साहब छा चवणु चाहींदा अस्सलामुअलैकुम साईं मुंहिंजो सुवाल इहो आहे त अॼु अलीम ख़ान प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे लाहौर में त उन्हनि इहो चयो आहे त हिकु त उन्हनि सीरियस चार्जिस आहिनि प्रोविंशियल गवर्नमेंट जे हवाले सां जेको बोलदार गवर्नमेंट हुई आहे उन हवाले सां ऐं उन्हनि चयो त उन काफ़ी अहिड़ा फैक्ट्स या अहिड़ा राज़ आहिनि शो कॉल्ड जेके उन्हनि आहिनि जेके न हू ज़ाहिर कंदा अवाम जा हल्का में ॻाल्हि कई आहे इहा त हिकु त इहा शइ त जीअं हाणे हिननि जा जेके वेझा वेझा माण्हू जीअं अलीम ख़ान आहे या कुझु ॿिया हिकिड़ो प्रोविंशियल लेवल जो आहे जंहिं माना इहो चयो आहे ऐं उन्हनि इहो बि चयो आहे त उन्हनि जी जेका मुबैना का उन्हनि जी हुई जेका लेडी हुई का फरार ख़ान उहा फरार थी वई आहे जिते करप्शन जा इल्ज़ाम आया अथनि ऐं हुन हस्बैंड बि फरार थी वियो आहे हिकु त इहो चार्ज आयो आहे ठीकु आहे साईं हाणे हिकु ॾिसणो थी हिकिड़ो सूबाई लेवल ते इहो आहे हाणे फेडरल लेवल जेको आहे उन ते चार्जिस ज़िक्र था चयो ईअं माण्हू निकिरनि पिया आस्ते आस्ते ॻाल्हियूं अचनि थियूं साम्हूं हिकिड़ी ॻाल्हि आहे ॿिए तरफ़ वरी
मूंखे इहो पुछो त जेको इमरान ख़ान नियाज़ी साहिबु आहे उन्हनि जो जेको हाणे जेको आहे अॼु शायदि ॿुधो आहे त पोइ उन्हनि प्रोटेस्ट करण जो बि चयो आहे जेको शायदि रेड ज़ोन में शायदि किथे होटल जे अॻियां किथे या किथे जिते मेंबर रहिया पिया आहिनि त हीअ जेका कन्फर्टेशन वारी जेका पॉलिसी आहे मुंहिंजो अली साहिब खां सवाल इहो आहे त इहा केॾां वेंदी माना हिकु तरफ़ ही इल्ज़ाम पिया अचनि ऐं की हिननि खे हेल्प आउट कंदी इमरान ख़ान खे या माॻे ई कुझु ॿियो थींदो ठीकु आहे साईं भुट्टो साहिब जेका ॻाल्हि कई त ही मायूस छो आहिनि साईं मायूसी जो बिल्कुलु सिधो सबबु आहे त अपोज़िशन वटि क़ौमी असैम्बली में पंजाब असैम्बली में नंबर पूरा आहिनि हिकिड़ी बसि हिकिड़ी जेका आहे दादागिरी आउं लफ़्ज़ नथो इस्तेमालु कयां पर ज़बरदस्त आहे उहो चवनि था त न अच्छा पोइ अगरि न त हिन महिल अपोज़िशन जेका आहे उन रोडनि ते जेको आहे कियोस छो न क्रिएट कयो हिन महिल छो हिकिड़ो अवामी पावर छो न शो कयो मूंखे लॻे थो त हीउ ॼाणी वाणी न कयो आहे अपोज़िशन छाकाणि त पोइ जेको इमरान ख़ान साहिब जी ख़्वाहिश आहे त सिस्टम सॼो हलियो वञे उहो हली वेंदो त सिस्टम न हलियो वञे तंहिंजे करे हू रिस्ट्रेन कनि पिया हू ॾिसनि पिया सुप्रीम कोर्ट ॾे पर छा सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो जेको अगरि इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु अची वियो त इमरान ख़ान पोइ बि बसि कंदो एग्ज़ैक्टली या पोइ बि कंहिं न कंहिं खे अची सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते अमल कराइणो पवंदो को न को केरु थी सघे त ज़ाहिर आहे असांजी जेका मिलिट्री इस्टाब्लिशमेंट आहे सां हाणे हू सिर्फ़ु सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो अमल कराइणु ईंदी या कुझु ॿियो करणु ईंदी उहो त ख़ैर ख़ुदा खे ख़बर ॾिसो अजीब ॻाल्हि आहे त ज़बरदस्त जेका आहे स्पीकर करे छॾी पार्लियामेंट में एहतिजाज करणु केरु पियो वञे इमरान ख़ान पियो वञे हाणे छा त एहतिजाज करणो जॾहिं तव्हां करे छॾियो जेको करिणो हो तव्हां असेंबली टोड़े छॾी हाणे तव्हां हिकिड़ी 13-14 ॾींहंनि लाइ जेका हिकिड़ा आर्ज़ी प्राइम मिनिस्टर आहियो तव्हां कहिड़े खाते में मुज़ाहिरो करणु पिया वञो छाकाणि इते शायदि प्लानिंग ग़लति थी वई आहे PTI जी या जिन्हनि बि स्क्रिप्ट लिखियो आहे हुननि सम्झो त अपोज़िशन रिएक्ट कंदी पब्लिक में ईंदी जी हा छाकाणि त इमरान ख़ान खे हींअर केरु पियो सपोर्ट करे हू हिकिड़े वॉइड में आहे हिकिड़े ख़ला में बीठल माण्हू आहे मतिलबु उनजी सपोर्ट अवामी सपोर्ट नथो चाहियां यानी जेको स्ट्रक्चरल हुकूमती रियासती इदारनि जी सपोर्ट हूंदी आहे हिकिड़ी हुकूमत खे मूंखे सम्झ न पियो अचे त प्राइम मिनिस्टर साहिब खे हींअर IG इस्लामाबाद चीफ सेक्रेटरी सूबनि जा हू रिस्पॉन्ड कीअं करे रहिया हूंदा त हू यानी पर हुनखे वञी चए के त हटो जी तो चवण वारा वञी चई सघनि था त हटो सो हिकिड़ी ख़ला हिकिड़ी अजीब ग़रीब सिचुएशन पाकिस्तान में पैदा थी वई आहे सो इन करे अपोज़िशन वारा थोड़ा कंफ्यूज़ इन करे बि आहिनि त अगरि थोरो अॻिते वधी आहे त इहा ॻाल्हि लगारी साहिब मोरलेस कई पे लगारी साहिब इहो ॻाल्हि कई न त लगारी साहिब वरी अलीम ख़ान साहिब जी ॻाल्हि कई अच्छा अलीम ख़ान ते पहुचा अलीम ख़ान ते ॾिसो न अलीम ख़ान ते सिंपल चयो त भई मूंखे 25 जुलाई ते आऊं MPA थियो आहियां मूंखे जेको आहे नैब वारनि नोटिस अचणु शुरू थी आहे छाकाणि न पोइ त आऊं लॉबिंग कंदुसि बोज़दार जे ख़िलाफ़ु CM थियण लाइ सो प्राइम मिनिस्टर मूंखे ॿधायो आहे पर हुन वॾी हिकिड़ी चार्जशीट हई आहे त 3 करोड़ रुपया डिप्टी कमिश्नर खे पोस्टिंग लाइ मिलंदा हुआ असांखे त कहिड़ी हैरत न थी लेकिन पंजाब में हुननि खे हैरत पई थिए सो को फराह साहिबा नाले को ख़ातून हुई पंहिंजे मुड़ुस सां गॾु दुबई निकिरी वई आहे हींअर अहिड़ा बिल्कुलु फेडरल में माण्हू निकिरंदा ही वादा माफ़ जवाब निकिरंदा ख़ुदि इमरान ख़ान चई चुको आहे त हुनजी कई वीडियोज़ बि शायदि ईंदियूं ऐं ऑडियो टेप्स इमरान ख़ान खे पाण खे बि अंदाज़ो आहे त हुनजी ऑडियो ऐं वीडियो टेप्स निकिरंदियूं सो ठीकु आहे सभु कॉलर सां गॾु मोहम्मद मुराद लाशारी खैरपुर मां जी लाशारी साहिबु छा चवणु चाहींदा जी लाशारी साहिबु ॻाल्हि कयो साईं ॻाल्हायो सर ये जेका कल आइन प्रोड्यूस हो न इनमें स्पीकर जी इन जला जेका सुप्रीम कोर्ट जो सुप्रीम कोर्ट जेका न स्पीकर जे हक़ में फ़ैसिलो ॾिए थी त पोइ इन जला आइन जो छा थींदो ठीकु आहे साईं अच्छा साईं जे अगरि जेको साईं ॾिसो न आऊं इन ॻाल्हि खे ई सम्झणु पियो चाहियां जीअं हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ न पई अचे त हू लेटर हो धमकी जो उहो साज़िश कीअं थी वियो पर जे मिसाल हाणे पाण चयो त चलो धमकी मञी वरितीसीं हलो मिसाल पाण मञूं त उहा साज़िश अदालत जीअं अगरि असांजी सिक्योरिटी काउंसिल जी कमेटी बि हुनखे साज़िश करार ॾेई हुन ते ठपो हयो आहे या सिर्फ़ु धमकी
करार ॾिनो आहे, या मुदाख़लत सिर्फ़ु मुदाख़लत धमकी, इहो बि धमकी बि त हिकिड़ी तरह सां मुदाख़लत थींदी आहे न। त उहा ओसि ताईं सिर्फ़ु अमरीकी लेटर खे सम्झियो वियो आहे असांजे एम्बेसडर खे, या इहो सिक्योरिटी कमेटी बि इन ॻाल्हि में क़ाइल आहे, मुतमईन आहे त ही साज़िश थी रही इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु अमेरिका पारां असांजी अपोज़िशन सां गॾिजी। हाणे इहो अञा सुवालु आहे। मिसाल अगरि इहा साज़िशी थ्योरी जे बुनियाद ते जेको स्पीकर रूलिंग ॾिनी आहे उनखे सुप्रीम कोर्ट मिसाल तौरु आला अदलिया हुनखे जाइज़ करार ॾेई छॾे, चए ठीकु आहे, हीअ आहे ईअं आहे, मिसाल हिकिड़े सेकेंड। त पोइ अदा ॻाल्हि इहा आहे त जेको आर्टिकल 5 जे तहत जंहिं इहो कमु कयो आहे, जंहिंमें असांजा 179 असेंबली मेंबरान आहिनि, 177 हा सॉरी 176 उन वक़्तु हुया, वोट वक़्तु 197 हुया, 197 ठीकु आहे, 197 197। त जेको बिलावल भुट्टो ज़रदारी बि सवाल उथारियो आहे त ही सभु गद्दार हुआ। अगरि चओ था त आहिनि त पोइ इलेक्शन किथे बि थिए, पोइ मतिलबु इहो थियो त पोइ त हिननि ते गद्दारी जो केस हलणु खपे। जी हा, ऐं गद्दारी ते जंहिं ते गद्दारी जो केस हलंदो उहो इलेक्शन कीअं वणंदो? सो पोइ आम चूंडनि जो छाजो ऐलान थियो आहे? अगरि हिननि, अच्छा चलो सुप्रीम कोर्ट जो त जेसि ताईं फ़ैसिलो अचे पियो, इमरान ख़ान साहिब त मुतमईन आहे न, त इमरान ख़ान साहिब हीउ छा फरमाए पियो त साईं मूं त असेंबली टोड़े छॾी आहे, अपोज़िशन अचे मूंसां इलेक्शन विड़े। अड़े तव्हां गद्दारनि सां इलेक्शन विड़ंदो? जे तव्हां गद्दारनि खे, मुबैना गद्दारनि खे नो कॉन्फिडेंस न पिया आणणु ॾियणु चाहियो, तीअं तव्हां हुनखे सुभाणे इलेक्शन में कीअं वञणु ॾींदो? जी हा, जी हा, जी हा, जी हा। सो सॼी ॻाल्हि में हिकिड़ी कॉन्ट्रडिक्शन आहे त भाई अगरि अवल त हू धमकी आहे, हू गद्दारी न आहे। अगरि गद्दारी आहे त पोइ भाईजान सिर्फ़ु नो कॉन्फिडेंस छो? पोइ त ज़ाहिर आहे, वो तो पार्टीज़ बैन थियणु खपनि, Exactly. त बंदिश लॻणु खपे, Exactly. जेके अपोज़िशन जी पार्टीज़ आहिनि, ऐं हुननि खे इलेक्शन ते पाबंदी विधी वञे, त मतिलबु पोइ अकेली पीटीआई। जी हा। कॉलर सां गॾु मुश्तबा जोखियो दौलतपुर मां। जी जोखियो साहब, छा चवणु चाहींदा? मुंहिंजो अली काज़ी साहिब खां सुवालु आहे त जीअं पाण फरमायूं त जेकॾहिं आला अदलिया स्पीकर जे रूलिंग ते फ़ैसिलो नथी ॾिए ऐं उनजे हक़ में थी फ़ैसिलो ॾिए, त पोइ त मौजूदा सूरताल में त असेंबली टुटी चुकी आहे, क़ौमी असेंबली त इलेक्शन थींदी। त अली काज़ी साहिब खां सुवालु आहे त पोइ सूबाई असेंबलियूं त चारई बीठियूं आहिनि, सूबाई हुकूमतूं बीठियूं आहिनि, ऐं जेकॾहिं उहे नथियूं टुटनि त पोइ क़ौमी असेंबली जी इलेक्शन कहिड़े अंदाज़ सां थींदी? छा ही आइनी बहिरान हींअर बि आहे, पोइ अञा आइनी बहिरान अञा वधीक न थींदो? ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर मुश्ताक अली सांगी हैदराबाद मां। जी सांगी साहब, छा चवणु चाहींदा? जी सांगी साहब, साईं ॻाल्हायो, ॻाल्हाइजो। साईं खे आवाज़ नथी अचे। जोखियो साहिब, उहा ई ॻाल्हि तव्हां गुज़ारिश कयां पियो त हीअ चूंडूं कीअं थींदियूं? अगरि हुननि गद्दारी कई आहे जंहिंजे बुनियाद ते हुननि खे नो कॉन्फिडेंस नथा करणु ॾियो, त हुननि खे इलेक्शन इमरान ख़ान कीअं वञणु ॾींदो? इमरान ख़ान छा पोइ मुल्क जा इदारा किथे आहिनि? हीअ त अजीब ग़रीब ॻाल्हि आहे न। ऐं पोइ मूं कल्ह बि गुज़ारिश कई त क़ौमी असेंबली में जी तव्हां असेंबली तहलील कई आहे, सूबाई असेंबलियूं उन्हनि जो छा थींदो? जी हा। ऐं सूबाई असेंबलियूं न टुटंदियूं, हुकूमतूं पीपल्स पार्टी जी हिते पंजाब में अगरि मिसाल हमज़ा शहबाज़ खटे वञे थो या परवेज़ इलाही खटे वञे थो, अवल त हमज़ा शहबाज़ वटि वधीक मेंबर आहिनि, त या केपी में पीटीआई वेठी आहे, हिननि खे इलेक्शन केरु खटंदो? पोइ हिते एमएनए जो इलेक्शन कराए ॾेखारियो, ऐं सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत हुजे, हुते क्यू लीग जी हुजे, पोइ खटे ॾेखारियो इलेक्शन। त इहा त हिकिड़ी इहो मतिलबु आउं सम्झां थो हाणे नामुमकिन दुनिया में का शइ न आहे, पर इहो को मसइले जो हल ई कोन्हे। जी हा, जी हा, जी हा। इलेक्शन सुप्रीम आला अदलिया आहे, ज़ाहिर आहे हुन सुओ मोटो वरितो आहे। हाणे ॾिसो, हिन दफ़े इहा ॻाल्हि ज़हन में रखिजो, ही को हिकिड़ी महदूद सतह जी पिटिशन दाख़िल न थियल आहे, दरख़्वास्त न आहे त साईं मुंहिंजो हीउ मसइलो हल करे छॾियो। हुननि हिन सिचुएशन जो सुओ मोटो वरितो आहे। हिन त हाणे ज़ाहिर आहे मुल्क खे आइनी बहिरान मां कढण लाइ सुओ मोटो वरितो आहे न। सो आइनी बहिरान मां कढण लाइ अगरि चयो वञे त सुप्रीम कोर्ट पार्लियामेंट जी रूलिंग सही आहे स्पीकर जी, ऐं पोइ हुन खां पोइ जेके सब्सिक्वेंट यानी हुन खां पोइ जेके फ़ैसिला थींदा विया, यानी पोइ त ठीकु आहे, वज़ीर इमरान ख़ान असेंबली टोड़ी छॾी, ठीकु सदर खे एडवाइस कई, सदर असेंबली टोड़े छॾी, हाणे अचो इलेक्शन करायो त हीउ मुल्क बि बहिरान किथां ख़तमु थियो? जी हा, जी हा, जी हा, जी हा, जी हा, इहा त बरक़रार रही। सो अगरि अदलिया मां बि बहिरान हल न थियो,
पोइ केरु हल कंदो? पोइ कंहिंखां उमेद हिकिड़ो ई कंदा। जी हा, कॉलर न सां गॾु मुश्ताक अली सांगी हैदराबाद मां। जी सांगी साहब, छा चवणु चाहींदा? साईं, मुंहिंजो सुवालु इहो आहे अली काई साहिब सां, सर ही पीडीएम जमातूं हिकिड़े महीने खां मुसलसल जेको आहे त पंहिंजो इक़्तिदार जे लाइ जफ़ो करे रहियूं, पर को अवाम जे लाइ को बि हिन वटि प्रोग्राम पेश न करे सघिया आहिनि। जीअं बेरोज़गारी, महांगाई, ॿिया जेके अवामी मसइला आहिनि, उन्हनि मसइलनि ते का बि जमात पंहिंजो को प्रोग्राम न ॾेई सघी आहे, को मतिलबु हुनजे लाइ का जिदोजहद जो ऐलान न कयो आहे। सिर्फ़ु हिननि जो जेको सिलसिलो हले पियो महीने खां, सिर्फ़ु इक़्तिदार जे लाइ ही कोशिश में लॻा पिया। ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर जावेद मंगरियो कराची मां। जी मंगरियो साहब, छा चवणु चाहींदा? कॉल ऑफ थी। तव्हां चयो था अवाम लाइ को, सही, ॿई अवाम लाइ त विढ़नि पिया। इमरान ख़ान छो इक़्तिदार सां चिंबड़ियल आहे, सफ़ा छॾे नथो? अवाम लाइ अपोज़िशन हुनखे छो हटाइणु चाहे थी? अवाम लाइ। पोइ तव्हां चओ था वरी अवाम, तव्हां ख़ुशि नथा थियो अवाम जो? असीं सभु साबिर रसूल भुट्टो साहब जे कॉल जॾहिं कई त उन्हनि साईं हिकिड़ो सवाल कयो जेको काफ़ी इंट्रस्टिंग सवाल नज़र अचे थो। छा एस्टेब्लिशमेंट जी जेका उन्हनि सवाल कयो, एस्टेब्लिशमेंट जी हिन वक़्तु जेका ख़ामोशी आहे या छा सपोर्ट आहे इमरान ख़ान साहब लाइ? ॾिसो, अगरि जेको हिन नो कॉन्फिडेंस खां पहिरीं एस्टेब्लिशमेंट न्यूट्रल थी बीठी हुई त उहा इनडायरेक्टली अणसिधी तरह इमरान जी मुखालफ़त हुई। जी मतिलबु मुखालफ़त में या हुनजी न्यूट्रलिटी जेका गैर जानबदारी हुई उहा इमरान ख़ान जे हक़ में न हुई, नुक़सान में हुई। हींअर अगरि मञी वठूं त एस्टेब्लिशमेंट न्यूट्रल आहे त इहा गैर जानबदारी वो अपोज़िशन जे हक़ में न आहे, छाकाणि त केरु त हुनखे हटाए न। मतिलबु हाणे या त पोइ अपोज़िशन हल्ला बोल, पोइ वरी हुन लाइ त तयारी हूंदी किथे न किथे। हुन लाइ तयारी थियल हूंदी त अगरि ईअं थिए थो त पोइ जेको थियणो आहे उहो थींदो। सो मां वरी वरजाए छॾियां हिकिड़ी ॻाल्हि त हिन सॼे क्राइसिस जो, आइनी बहरान जो पहिरियों शिकार असांजी मईशत आहे, फॉरेन अफेयर्स आहिनि, असांजो इमेज आहे, ऐं आख़िरी शिकार अगरि 72 कलाकनि में ही इशू रिज़ॉल्व नथो थिए अदलिया पारां त मूंखे डपु आहे तुंहिंजो आख़िरी शिकार सिविलियन सेटअप हूंदो। सॼो सेटअप हूंदो। ठीकु आहे साहब। कॉलर सां गॾु दाद मोहम्मद गडानी घोटकी मां। जी गडानी साहब, छा चवणु चाहींदा? वालेकुम सलाम। साईं तव्हांजो आवाज़ साईं ॿीहर कॉल करे सघो त कजो। ॿी बि कॉलर जावेद मंगरियो कराची मां। जी मंगरियो साहब, छा चवणु चाहींदा? हा यासिर, मां जेको आहे करंट सिचुएशन आहे उन में जेके कंट्राडिक्शन्स आहिनि, जेको काफ़ी महीने खां वठी जेको आहे अजीब ग़रीब सूरत हाल हले पई, जॾहिं खां ही कंस्पायरेसी इमरान ख़ान जो ड्रामो, त ॾिसो ओवरऑल जेकॾहिं सिचुएशन एनालाइज़ कयूं था त इहे सिचुएशन असांखे सिर्फ़ु इहो असेंबली जेको टोलण वारी ॻाल्हि नज़र नथी अचे, बल्कि इन खां थोरो मथां नज़र अचे थी। छा त बज़ाहिर इन जेको आहे मुंझारा ॿिनि टिनि ॾींहंनि में इहे हल थियण नज़र नथा अचनि, ऐं न ई इमरान ख़ान जा इन मूड में आहे त जेको आहे सिचुएशन खे रिज़ॉल्व कजे। त जेको आहे सूरत नज़र अचे पई त मूंखे लॻे पियो त कूह जी तरफ़ असां वञूं था, टेक ओवर जी तरफ़ वञूं था, ऐं हिकिड़ी अहिड़ी हुकूमत जेको अचणु चाहे थी जेका इंटीरियम हुकूमत अचे, जेका अॻिला 2-3 साल जेको हुकूमत करे। त हिन वक़्तु बज़ाहिर सिचुएशन इहा इन में जेका मुंहिंजी बि ख़्वाहिश हुई त बिल्कुलु अहिड़ी हुकूमत अचणु खपे, पर सूरत हाल जेका इहा आहे त इकोनॉमिकली असां हिन वक़्तु काफ़ी ख़राबु सिचुएशन में आहियूं। त सभई शयूं असांखे नज़र में रखणियूं पवंदियूं। खोड़ सारा हिन में इशूज़ आहिनि, काफ़ी सारियूं ॻाल्हियूं असांखे ध्यान में रखणियूं पवंदियूं। अमेरिका आहे, रशिया आहे, चाइना आहे। सिर्फ़ु 2-3 ॾींहंनि जेको अफ़गानिस्तान जे करे असांजे जेको आहे हिकिड़ी मुश्किल सूरत हाल में फाथल आहियूं। असांजा मोस्टली जेके डिसीशन्स आहिनि उहे अफ़गान बेस्ड जेको डिसीशन्स आहिनि। असांखे इहे सभई शयूं ॿियूं बि नज़र में रखणियूं पवंदियूं त पाकिस्तान खे कहिड़ियूं जेको आहे मुश्किलातूं आहिनि। सिर्फ़ु असांखे आलमी ताक़तुनि जा जेको पावर गेम जेका उनजे हवाले सां न, पर असांखे पंहिंजे मुल्क जी जेको आहे सिक्योरिटी, मुल्क जी इकोनॉमिकल सूरत हाल पहिरियां उनखे असांखे नज़र में रखणो पवंदो, ऐं पोइ असांखे डिसीशन वठणा पवंदा। ठीकु सही, बिल्कुलु। मां बार पहिरीं काफ़ी ॾींहंनि खां चवां पियो त बुनियादी हिन जो विक्टम असांजी मईशत आहे। लेकिन हाणे ॻाल्हि इहा आहे त आख़िर हिन खे छॾे केसि ताईं छॾिजे। ऐं जेको 72 कलाक मोड फाल कोन विधो आहे, 72 न त वरी 24 कलाक, पर इन 3-4 ॾींहंनि में अगरि
ऐं मूंखे कल्ह उमेद पैदा थी त जॾहिं आला अदलिया उनजो सुओ मोटो आचर वारे ॾींहुं वरितो त मूं चयो शायदि हिकिड़ो सिधो मामिलो आहे, सिधो ईअं ठक थी वेंदो किसो ऐं पोइ तफ़सीली मामलात पिया थींदा, पर मुलतवी कल्ह बि थियो, अॼु बि मुलतवी थियो। अला ख़ैर करे अगरि हीअ ईअं अगरि डेग में हिकिड़ी तफ़सीली हुनमें थियनि पियूं, अदलिया जो इस्तिकाक आहे, लेकिन पोइ मूंखे लॻे थो त बहरान अञा डीपन कंदो ऐं असां हिन दुॿण में फासंदा वेंदासीं। ॾिसो, अॼु मूं किथे अख़बार में पढ़ियो पिए त ख़ुदि वॉशिंगटन कल्ह अवल त हुते सो उन्हनि जे सर्कल्स में बि उते बि इहा ॻाल्हि अचे पई, हुते जा जेके मैगज़ीन्स आहिनि, हुते जेके इकॉनमी खे रेटिंग ॾींदड़ इदारा आहिनि, हू पाकिस्तान जी हेठि ॾिसनि पिया, मईशत खे हेठि वेंदे ॾिसनि पिया। ऐं अमेरिकन सर्कल्स में वॉशिंगटन में जेको आहे उहो पाकिस्तान खे IMF ऐं FATF जे हवाले सां शयूं मतिलबु ॾुखियाईयुनि जो सामनो न करिणो पइजी वञे। सो मक़सदु इहो आहे त हिकिड़ी इमरान खान साहब से सिर्फ़ु चवण जे त जी किसी से नहीं डरता हूँ, भई डरना और ही को मतिलबु मल पहलवान त कोन आहियूं न। मतिलबु ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी रियालिटी आहे। अगरि रियालिटी न हुजे, IMF ऐं FATF ऐं अमेरिका हिकिड़ी हक़ीक़त न हुजनि, तव्हांजी मैक्सिमम एक्सपोर्ट्स यूरोप में थियनि पियूं, जंहिंसां तव्हांखे ज़र मुबादला अचे थो तव्हांजी, त हीअ सभु शयूं अगरि हक़ीक़त न हुजनि त ख़ुदि 2.5 साल इमरान ख़ान जेको वधि में वधि कर्ज़ु वरिता IMF खां, हींअर बि $6 बिलियन जो जेको एग्रीमेंट कयो, सभु शर्तूं मञियो, स्टेट बैंक खे जेको आहे ख़ुदि मुख़्तियारी वठी ॾेई, सभु कई न। FATF लाइ बि सभु शर्तूं मञी वरितऊं। त मक़सदु छा हो? ज़ाहिर हक़ीक़त आहे FATF ऐं IMF, ऐं इहा बि हक़ीक़त आहे त FATF ऐं IMF जे पोयां अमेरिका आहे। सो हाणे हीअ अगरि ईअं सूरत वधंदी वई त ज़ाहिर लामुहाला किथे मतिलबु इस्टेब्लिशमेंट जी जेका हिकिड़ो थींदो आहे न, किथे किथे इस्टेब्लिशमेंट जॾहिं कोई माण्हू या को धुर ईअं सोचींदी आहे त हाणे अगरि न्यूट्रल रहंदासीं त इहो ख़ुदि ॾोहो चे मुतरादिफ़। ऐं हिनखे को हिमताया न पियो, मतिलबु आउं हिकिड़ी जनरल ॻाल्हि कयां, हिन जे हक़ में न आहियां, लेकिन इहो आहे त ऑप्शन्स छा बचंदा। ऐं अमेरिका लाइ हिन महिल हिकिड़ी जेका होस्टाइल इमरान गवर्नमेंट हुई, ऐं हुनखे अमेरिका खे ज़ाहिर इहा ॻाल्हि न वणी रही हूंदी त हुनजी असां पंहिंजी लोकल पॉलिटिक्स में अमेरिका खे जेको आहे हिकिड़ो नैरेटिव बिल्टअप कयूं पिया। ऐं हिन दफ़े नैरेटिव एंटी अमेरिका जेको आहे सिर्फ़ु असांजे मदरसनि में या राइटिस्ट एलिमेंट में न आहे। इमरान ख़ान हुन इलीट में जेको डिफेंस ऐं क्लिफ्टन ऐं ओवरसीज़ पाकिस्तानीज़ में हिकिड़ो एंटी अमेरिकन नैरेटिव बिल्टअप करे पियो, इहो ज़ाहिर अमेरिका खे ॻाल्हि न वणी रही हूंदी। त अगरि हिन सॼी सूरत में को गैर जमहूरी कमु थिए थो पाकिस्तान में, त थी सघे थो त हू बि चवंदो ठीकु आहे, कुझु वक़्तु लाइ बर्दाश्त था कयूं। ॾिसो, हींअर अगरि इंडिया, आउं हिकिड़ी सिंपल ॻाल्हि सम्झां थो, आउं को माहिर न आहियां, इंडिया हींअर रशिया खां तेल वठण खां मुड़े न पियो सैंक्शन्स जे बावजूदि। उन ते अमेरिका खे इंडिया ते ॻणिती इज़हार करे पियो, हुन सां प्रेशर बि विझे पियो इंडिया ते। अगरि इहो मामिलो हिन महिल न हुजे हा, ऐं हींअर इंडिया इहा बि ॻाल्हियूं हलनि पियूं त रूस खां रूसी करंसी में तेल वठण जी ॻाल्हियूं हलनि पियूं, जिते अमेरिका शदीद तहफ़ुज़ात पियो ॾेखारे ऐं चए पियो त पोइ इंडिया खे बि सैंक्शन्स ॾिसणा पइजी वेंदा, जेको हू नथो चाहे। पर अगरि अगरि अहिड़ी सूरत इंडिया सां रशिया जे हवाले सां न हुजे हा त हिन महिल ताईं पाकिस्तान खे शायदि कुझु न कुझु ॾिसणो पइजी वञे हा इमरान ख़ान जे नैरेटिव जे करे। पर ही बहितरी थिए पई त फ़िलहाल ॿिन्ही मुल्कनि सां ख़िते में फ़िलहाल अमेरिका घणो सिचुएशन जेका आहे हू इमरान ख़ान साहब त ईअं पियो महसूसु कराए त अगरि हू हुकूमत मां हलियो वियो त ही शायदि को दुनिया जी वॾी जेका आहे उहो हिकिड़ो कैटास्ट्रॉफी थी वेंदी, को छा थी वेंदो यार, वरी इलेक्शन विड़ी वठो। एग्ज़ैक्टली कॉलर हिन सां गॾु मुख़्तियार अली वाई पांदी मां। जी मुख़्तियार साहब, छा चवणु चाहींदा? अॼु जो ॾींहुं 4 अप्रैल जो ॾींहुं आहे, तारीख़ जो काहो सया ॾींहुं आहे। पाकिस्तान जो जेको बानी हुयो, जेको पाकिस्तान जो तारीख़ में आइन ऐं कानून जमहूरी जेको ॾिनो आहे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे अॼोके ॾींहं ते फांसी ॾिनो वियो ऐं तख़्तदार ते लटकायो वियो हुयो। हुन हवाले सां मूंखे जेको अकाली साहब खां इहो थोरो रोशनी विझे त पीपल्स पार्टी वारनि न कोई माना हिन हवाले सां को प्रोग्राम कयो आहे। ज़रदारी साहिबु इस्लामाबाद में वेठो आहे, बिलावल भुट्टो बि इस्लामाबाद वेठो आहे, हिन हवाले सां ईअं छो आहे भला? ठीकु आहे साईं। ॿी कॉलर कुबरा अली
सांगड़ मां जी अदी छा चवणु चाहींदा? जी अदी आवाज़ अचे थो? अदी आवाज़ अचे थो? हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हेलो आवाज़ अचे पई? जी जी वालेकुम सलाम, तव्हां ॻाल्हायो। शायद साईं खे अदी खे कॉल नथी वञे, आवाज़ नथो वञे। से ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद जो वाक़ई में अॼु अलमनाक ॾींहुं आहे 4 अप्रैल, ऐं हिन हवाले सां पीपल्स पार्टी छो उन्हनि ते को इवेंट न कयो आहे या कयो हूंदो, मूंखे उन्हनि जो आउं नथो उन्हनि जे पारां ॻाल्हाए सघां। असांजो नालो छा हो? मुख़्तियार अली साहब। मुख़्तियार साहब, आउं उन जे पारां नथो ॻाल्हाए सघां, लेकिन बहरहाल हिन महिल जेका मुल्क जी सूरत हाल आहे, उहो सोचीनि पिया त माज़ी खे पोइ ॾिसूं। फ़िलहाल त जेको ताज़ो गिची पइजी वियो आहे, ऐं हू बि चए थो त भुट्टो वॾो ख़ुददार माण्हू हो। इमरान ख़ान बि चए थो, पाण चवनि था। सो बहरहाल हू पंहिंजे पाण खे हाणे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे लेवल ते ई सम्झे पियो। सो बहरहाल अॼु हिकिड़ो वॾो तारीख़ी हिसाब सां त हिन मुल्क लाइ वॾो हिकिड़ो कारो ॾींहुं त हो। अच्छा, अॼु बिलावल साहब कुझु ॻाल्हियूं कयूं। बिलावल साहब चयो त अदलिया जेकॾहिं, अच्छा कॉलर अची विया आहिनि, पोइ ॻाल्हि ते अचूं था। कुबरा सांगड़ मां जी अदी छा चवणु चाहींदा? जी अदी ॿियो कॉलर वठिणो। जयरामदास सखर मां जी जयरामदास साहब छा चवणु चाहींदा? साईं, मुंहिंजो अली साहब खां सवाल हुयो त वज़ीर आज़म साहब जेको आहे असेंबलियूं टोड़े छॾियूं, सदर साहब खे लेटर मोकिले, सदर साहब जेको आहे असेंबलियूं टोड़े छॾियूं। हाणे सदर साहब जेको आहे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे बि चए थो त तव्हां नए वज़ीर आज़म जो नालो ॿुधायो, ऐं अपोजिशन शहबाज़ शरीफ़ खे बि चए थो। जॾहिं हिन असेंबलियूं टोड़े हिन बुनियाद ते छॾियूं आहिनि त इहे सभु जेको आहे उन लेटर जी बुनियाद ते गद्दार आहिनि, त उनखां नालो कीअं घुरे पियो वज़ीर आज़म जो? इहो ॻाल्हि सम्झ खां थोरो ॿाहिरि आहे, इन लाइ थोरो अली साहब खां त रोशनी विझनि। ठीकु आहे, ज़ुल्फ़िकार अली मलिक। ज़ुल्फ़िकार साहब छा चवणु चाहींदा? कंदकोट मां अली काज़ी साहब जिन खां सवाल आहे त हिन मुल्क खे साबिक़ वज़ीर आज़म साहब केॾां वठी थो वञे? क्राइसिस किथे दंगल कंदा? अली काज़ी साहब जन जी ख़िदमत में अर्ज़ा ते तरजीह कंदा। जयराम साहब जेका ॻाल्हि कई त सही, हुननि खे 15 ॾींहंनि लाइ वक़्ती प्राइम मिनिस्टर हुननि मुक़ररु कयो आहे, उन हिसाब सां हुनखे पुछे। आउं ही सॼी ॻाल्हि खे आउं नथो सम्झायां, हिन सभिनी ॻाल्हियुनि जो को पेर कोन्हनि। इवन अगरि अदलिया, हाणे उहो त अदालत में केस हले थो, पाण नथा कनि, लेकिन अगरि मफ़रूज़े तौरु अदलिया जो फ़ैसिलो अपोज़िशन जी ख़्वाहिशनि मूजिबि न बि आयो, यानी ख़्वाहिश मूजिबि त मामले खे 7 मार्च ते रिवर्स कयो वञे, 7 अप्रैल ते रिवर्स न 3 अप्रैल ते रिवर्स कयो वञे, ऐं वापसि वोट ऑफ नो कॉन्फिडेंस ते अगरि मिसाल अहिड़ो फ़ैसिलो न बि आयो त बि आउं नथो सम्झां त हीउ जेको इमरान ख़ान साहब जे तरतीब सां पंहिंजी टाइम लाइन ठाही आहे त हीउ मूं करे छॾियो, हाणे बसि जल्दी कयो, हाणे इलेक्शन कराए छॾियो, इहो बि न थींदो। हीउ जेको सेटअप हींअर हले पियो मुल्क में, इन जा को बि पेर न आहिनि। हिननि खे अगरि को किथां को अदलिया या किथां बि को लेजिटिमेसी मिली बि त ईअं मनोअन न मिली वेंदी, जेके उर्दू में चइबो आहे न, त बिल्कुलु तो जीअं आहे ईअं आहे, जीअं ख़ान साहब करे छॾियो, बसि ज़बरदस्त थी वियो, ठपो वठो, हा साज़िश आहे, ज़बरदस्त थी वियो, हाणे ख़ान साहब वञे, बसि प्राइम मिनिस्टर, बसि इलेक्शन करायो, ॻाल्हि ख़तमु कयो, ऐं सूबाई असेंबली बि टोड़े छॾियो। कुझु न कुझु डिफरेंट ईंदो, जेको फ़ैसिलो हूंदो। हाणे अदलिया जेको बहितर फ़ैसिलो करे, हिन सेटअप जा के पेर न आहिनि, तंहिंजे करे हिन ते वेही पाण जी कानूनी ऐं लीगल पोज़ीशन्स ते छा ॻाल्हायूं। साईं मलिक साहब चवंदा किथे वठी विया वञो? साईं 24 कलाक गुज़री विया आहिनि, आउं त पंहिंजी ॻाल्हि ते अञा त बीठो आहियां, ऐं को शेख रशीद कोन आहियां जो पर मुंहिंजो अंदाज़ो आहे, ऐं मुंहिंजो अंदाज़ो को इन लाइ को आइंस्टाइन थियण जी ज़रूरत न आहे, को वॾो मुफ़क्कर थियण जी ज़रूरत न आहे। हिकिड़ो न्यूक्लियर मुल्क जंहिंजी मैशत बि जंहिं वटि पंहिंजा फॉरेन रिज़र्व्स बि तेज़ी सां डिप्लीट थींदा हुजनि, मुल्क दुनिया जे सुपर पावर सां असां ते हींअर सफ़ा परियो वेठो हुजे, उहो बहरान 72 कलाक खां मथे कीअं हली सघे थो? पोइ हुनजो हल आइन मां निकिरंदो, आइनी तरह निकिरंदो, या गैर आइनी हल निकिरंदो, पर निकिरंदो ज़रूरी। आउं एतिरो सम्झां थो। 72 कलाक वरी 24 कलाक वधी वठो, हिसाब में ॿधो, 72 ऐं 24 घणा थींदा आहिनि? 74 वॉटएवर 86 आवर्स। ठीकु न 96 96 आवर्स थी वेंदा तक़रीबन। कॉलर न सां मोहम्मद आज़म सुमरो इस्लामाबाद मां। जी सुमरो साहब छा चवणु चाहींदा? कॉल ड्रॉप थी। कॉलर न सां कुबरा
सांगड़ मां जी अदी छा चवणु चाहींदा? जी 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 मुंहिंजो सवाल इहो आहे त सदरुद्दीन शाह राशि चयो त मार्च में आर थींदो ऐं पार थींदो। ठीकु आहे आदि मार्च गुज़री वियो आदि न अदी बसि बेटा सभई चवनि पिया उन महिल सदरुद्दीन शाह साहिब बि चयो, असांजे फ़क़ीरनि बि चयो पियो, पर हाणे अप्रैल थी वियो आहे, पर थिए पियो आर या पार त थी वियो न बसि। हाणे सिर्फ़ु इहो आहे त हीउ केतिरो पार थियो आहे उहो ॾिसी वठूं था। अच्छा पंहिंजो बिलावल साहिब जेको आहे ॻाल्हि कई त अदलिया जे मथां जेके दाग लॻल आहिनि माज़ी में उहे साफ़ करण जो मौक़ो आहे, हुननि वरी ॿिए कंहिंखे बि चयो त किसी और के ऊपर जो दाग लगे हुए हैं वो उनके पास भी साफ़ करने का मौका है। पर बिलावल साहब हिकिड़ी ॿी ॻाल्हि कई त हिकिड़े माण्हू जी अना जे करे, इमरान ख़ान साहिब जे इशारो करे त हिकिड़े माण्हू जी अना जे करे तव्हां मुल्क खे काॾे था खणी वञो। सही शयूं मुल्क में एतिरी पोलराइज़ेशन थी वई आहे पंहिंजो यासिर, त मूंखे सम्झ नथो अचे त एतिरे छिकताइण वारे माहौल में चूंडूं बि कीअं थींदियूं। जी जी ख़ुदा न ख़ास्ता हेतिरो अगरि, छाकाणि त IK जा सपोर्टर जेके इमरान हू बि पंहिंजे उरूज ते आहिनि, साज़िश वाज़िश न हू ख़ान साहिब जे, ऐं हिन पासे बि आहिनि अपोज़िशन, त हीअ इलेक्शन त न, हीअ त अलाए छा ख़ुदा ख़ैर पियो करे। त एतिरा टेम्परेचर्स जेको गर्मी आहे ॿिन्ही पासनि खां, पोलराइज़ेशन एतिरी घणी आहे जो दिस इज़ अ डेंजरस सिनारियो ऑन द होल। हिनखे ऐं ख़ान साहिब हिन में घटि न पियो करे, कहिड़ी ख़बर अदलिया जे फ़ैसिले खां पोइ बि छा थो करे। एग्ज़ैक्टली। ऐं यार सिंपल ॻाल्हि आहे, मां उन ॾींहुं बि कल्ह बि तव्हांखे गुज़ारिश पई कई त अगरि हिकिड़े आइन मां जेको जमहूरियत, पार्लिमानी जमहूरियत ते ठहियलु हो जेको आइन, हुन में चइजे त हीअ अदम एतमाद जी ॻाल्हि त हटाए छॾियो, त पोइ उहो पोइ छाजी जमहूरियत? यानी अगरि हिन जी स्पीकर जी रूलिंग खे चैलेंज नथो करे सघिजे, त स्पीकर सुभाणे चए त हीअ असेंबली जेको आहे रूलिंग ॾियां थो त ईंदड़ 20 सालनि ताईं इहा ई असेंबली रहंदी, या मुअतल कयां थो 20 सालनि या आउं 10 सालनि लाइ असेंबली खे मुअतल कयां थो, या आउं हिन क़ाइदे अवान इमरान ख़ान खे चवां थो तूं 60 वोटनि ते बि प्राइम मिनिस्टर आहीं, रूलिंग ॾेई छॾी, त चई रूलिंग कीअं चैलेंज थींदी सही? अरे भाई रूलिंग हुनखे बाय द लॉ एंड बाय द कॉन्स्टिट्यूशन ॾियणी आहे। हीअ त आला अदलिया बि आइन खां ॿाहिरि फ़ैसिला नथी करे सघे, त हीअ स्पीकर केरु थींदो आहे जो करण वारो? ॻाल्हि त एतिरी आहे न। ऐं अगरि तव्हां चओ त न सही, त पोइ यासिर साहिब मूं कल्ह बि चयो पियो, पोइ इहो यादि रखिजो, पोइ आईंदा कंहिंजे ख़िलाफ़ बि नो कॉन्फिडेंस नथी अची सघे। वींदे चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल ऐं मेयर जेके हूंदा आहिनि म्यूनसिपलिटीज़ जा, इन्हनि जे ख़िलाफ़ बि नो कॉन्फिडेंस न अची सघंदी। उहे अची चवंदा त न न हीअ त असांजे ख़िलाफ़ु साज़िश थिए पई, हीअं आहे, हीअ करप्ट आहिनि, हिननि जी कीअं असां वटि साबितियूं आहिनि करप्ट आहिनि। भाई करप्ट आहिनि या न आहिनि, तव्हांजे ख़िलाफ़ु अदम एतमाद कनि पिया, त इहो को पार्लिमानी सिस्टम त नथो हली सघे। जी जी बिल्कुलु ठीकु आहे। कॉलर सां गॾु आमिर अली कराची मां। जी आमिर साहब छा चवणु चाहींदा? जी जहिड़ी तरह सां कॉन्स्टिट्यूशन जी वायलेशन कई हुई या 7 डेज़ में जेका वोटिंग हुई उनखे त हुननि अनडू करे छॾियो आहे, त इहो त हिकु तरह सां डॉक्ट्रिन ऑफ अ नेसेसिटी जो रिवाइवल आहे। त हाउ इज़ इट पॉसिबल फॉर कोर्ट्स टू लेजिटिमाइज़ दैट जीअं माज़ी में थींदो रहियो आहे? इन जो जेका इकोनॉमी ते असर आहे थींदा उन में त आई एम अफ्रेड दैट असांजे मुल्क में बि श्रीलंका वारी सूरत हाल थींदी जिते अवाम ॿाहिरि निकिरी वियो आहे, न पावर आहे, न माण्हुनि खे बुनियादी ज़रूरियात जूं शयूं बि थियूं दस्तियाब थियनि। त इज्तिमाही ऐं इनफरादी तौर ते इंसाफ़ जी हालत पाकिस्तान में हाणे तमामु बुरी थी वई आहे। इन जे बारे में काज़ी साहिब जो छा राय? ठीकु आहे ॿियो बि कॉलर डॉक्टर तुफ़ैल पेचुओ सखर मां। जी जी डॉक्टर साहब छा चवणु चाहींदा? जी पेचू साहब आवाज़ अचे थो? ठीकु आहे। साईं मसइलो इहो ई आहे त हीअ जे तरफ़ ॻाल्हि खे खणी पिया वञनि ऐं ईअं ई अगरि ॻाल्हि हलंदी रही त हीअ इलेक्शन्स बि कीअं थींदा, जेको बि हिन जो ज़ाहिर आहे अदलिया ॾिसो डॉक्ट्रिन ऑफ नेसेसिटी त अञा ॾिसणो आहे त अदलिया फ़ैसिलो छा थी करे। सो हींअर पाण आमिर साहिब नथा चई सघूं, पर आख़िर में तव्हां टाइम 2 मिंट बचिया आहिनि, आख़िर में आउं सिर्फ़ु एतिरो चवणु चाहियां थो त इमरान ख़ान जा सपोर्टर आहिनि उहो बि को घटिया कोन्हनि। इवन मूं कल्ह सम्झो पियो त अहिड़ो कमु करे छॾियो आहे ख़ान साहिब, त पोइ उन में सिर्फ़ु एतिरो थियो आहे त जेके हुनजा लीगल साइड जा माण्हू आहिनि, वकील उहो थोरो परेशान थिया आहिनि, बाक़ी माण्हू चवंदा ठीकु कयो। यानी अजीब हिन मुल्क में अजीब पोलराइज़ेशन थिए पई, त अहिड़े ब्लेटेंट क़िस्म जे सिधे से गैर आइनी कम खे माण्हू ठीकु कयो इमरान ख़ान। अच्छा आर्ग्यूमेंट छा पिया ॾियनि त यार इहो वरी साॻिया अची वेंदा। त इहो ख़ुदि अपोज़िशन लाइ लम्हे फ़िक्री आहे। त चलो इमरान ख़ान जा हामी चवनि पिया, पर उहे पाकिस्तान जा अवाम आहिनि,
त हिननि जी जेका क्रेडिबिलिटी आहे अपोज़िशन वारनि जी उनखे कैश पियो करे या क्रेडिबिलिटी चाहे हिननि जी जेका बि इन्हनि जो ठहियलु आहे इमेज ठहियलु आहे परसेप्शन जेको ठहियलु आहे हिननि जो उनखे इमरान ख़ान सिर्फ़ु इमरान ख़ान जे हक़ में उहा ॻाल्हि पई वञे चए त भले ई वञे पर हीउ छा थो थिए वरी छा सो इहा ख़ुदि सो मां आख़िर में तकड़ में इहो चवां पियो त अगरि एतिरी शदीद जेका मुल्क में पोलराइज़ेशन छा चवंदा आहिनि तफ़रीक़ ऐं हिकिड़ो बंटवारो आहे उहो हिन मुल्क में आईंदा जी पॉलिटिक्स ऐं अगरि ज़ाहिर आहे हिन जो आइनी हल आहे चूंडनि में छा माहौल ठहंदो इहो वरी हिक ॿिए जे मथां त देशद्रोही जी इल्ज़ामात अची चुका आहिनि उहो त मुल्क दुश्मनी जा त आहिनि पर हेठि कारकुननि जेके आहिनि उहो बहस थोरी कंदा उहो त अलाए छा कंदा उहो त ॾंडा हणंदा बहस त न कंदा ठीकु आहे साहब वरी महिमान साहब नाज़रीन अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो वरी ईंदड़ प्रोग्राम में तव्हां